वेलकम बैक नाजरीन। तफसीली खबरों में भलीकार सबका पहिरा खबर शेयर कनालू त मरी में शदीद बर्फबारी सबब हज़ारे मानू रोडन ते फासी पिया। सख्त सीह ऐं साह मुंझण सबब एक खानदान के 8 ऐं बे खानदान के 5 ॼणनि समेत 22 ॼणा फौत थी विया। इंतजामिया तरफा जारी कयल बयान में चयो वियो आहे त मरी में इस्लामाबाद पुलिस जो 49 वरे जो ASI ऐं उन जे खानदान जा 7 भाती हयाती विञाए वेठा आहिनि, जिन में ASI जी 43 वरे जी घरवारी ऐं संदसि 4 धीअरूं ऐं 2 पुट शामिल आहिनि। साणे में हिक ॿिए खानदान जा 5 ॼणा बि फौत थी विया, जिन में 46 वरे जो मोहम्मद शहजाद, पुट इस्माइल, उन जे घरवारी ऐं 3 ॿार शामिल आहिनि। ॿियनि फौत थियलनि में कमालाबाद सां वास्तो रखंदड़ 27 वरे जो ज़ाहिद पुट ज़हूर, गुजरांवाला सां वास्तो रखंदड़ 31 वरे जो इशफाक पुट यूनुस उमर, लाहौर वासी 31 वरे जो मारूफ पुट अशरफ भी शामिल आहिनि। मरी इंतजामिया मूजिब 22 वरे जो असद पुट जमान शाह, 21 वरे जो बिलाल पुट गफ्फार उमर, 24 वरे जो मोहम्मद बिलाल हुसैन पुट सैयद गौस खान भी साने में जिंदगी जी जंग हाराए विया। होॾां घर वज़ीर शेख रशीद फाथल माण्हुनि खे कढण लाइ फौज ऐं सिविल आर्म्ड फोर्सिस खे तलब करे वरितो ऐं मरी में फिज़ाई ऑपरेशन की तैयारी शुरू कई वई आहे। ज़िला इंतजामिया के तर्जमान मूजिब मरी में ट्रैफिक में फाथल 23 खां वधीक गाड़ियुनि खे कढियो वियो आहे, जॾहिं त अञा बि 100 गाड़ियूं फाथल आहिनि। ॿिए पासे पंजाब हुकूमत मरी खे आफ़त सटियल करार ॾींदे एमरजेंसी लागू करे छॾी आहे। वॾे वज़ीर उस्मान बुज़दार सरकारी रेस्ट हाउस ऐं ऑफिसूं सियाहनि लाइ खोलण जी हिदायत करे छॾी आहे। ॿिए पासे वज़ीर आज़म इमरान खान मरी साने जी जांच जो हुकुम ॾेई छॾियो। ट्विटर ते जारी कयल बयान में वज़ीर आज़म चयो त मरी में सियाहनि जे फौत थियण ते वॾो ॾुख पहुतो आहे। वाक़िए जी जांच जो हुकुम ॾिनो आहे। हुन चयो त गैर मामूली बर्फबारी ऐं मौसमी हालतुनि जो पतो लॻाइण बिना अवाम मरी जो रुख़ कयो। इमरान खान जो चवणो हो त उन सूरतहाल जे लाइ इंतजामिया तयार न हुई। अहिड़नि वाक़िअनि खे रोकण जे लाइ सख़्त क़ाइदा ऐं ज़ाब्ता क़ाइम कया वेंदा। वफाकी गृह वज़ीर शेख रशीद चयो आहे त मरी में रेस्क्यू जो अमल तेज़ी सां हलंदड़ आहे। सुभाणे ताईं हालतूं ठीक थी वेंदियूं। मीडिया सां ॻाल्हाईंदे वफाकी गृह वज़ीर चयो त मरी में रेस्क्यू लाइ आर्मी ऐं रेंजर्स खे तलब कयो वियो आहे। शेख रशीद चयो त बर्फबारी सबब 22 माण्हू फौत थिया। कुझु माण्हू गाॾी अंदरि गैस भरजण सबब फौत थी विया आहिनि। हुन चयो त बर्फ फाथल माण्हुनि जे रेस्क्यू जो अमल तेज़ी सां हलंदड़ आहे। वफाकी गृह वज़ीर जो चवणो हो त 2-3 कलाकनि दौरान समूरा रस्ता क्लियर थी वेंदा ऐं सुभाणे ताईं हालतूं ठीक थी वेंदियूं। सुध समा वारे वफाकी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त घटि वक़्त में वॾे अंग में माण्हू मरी पहुता, जंहिं सबब मसइला पैदा थिया। सियाहत वधाइण बाबति असांजो इहो मतिलबु न हो त समूरा माण्हू हिकु ई वक़्तु अची वञनि। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे फवाद चौधरी चयो त इंतजामिया जे लाइ एतिरी वॾी अंग में आयल सियाहनि खे ॾिसणु मुश्किल हो। रुगो मरी न पर समूरनि मथियनि इलाइक़नि में हिन वक़्तु वॾे अंग में माण्हू मौजूदु आहिनि। मरी में सूरतहाल बहितर थी रही आहे। फाथल माण्हुनि खे कढियो पियो वञे। हुन चयो त 48 कलाकनि में लखे माण्हू पहुची वञनि त संभालणु मुश्किल बणिजी वेंदो आहे। सियाहत वधाइण बाबति असांजो इहो मतिलबु न हो त हिकु ई वक़्तु सभु माण्हू पहुची वञनि। सूद समा वारे वफाकी वज़ीर चयो त हिकु हफ़्ते खां इंतजामिया चई रही हुई त गाॾियुनि समेत मरी न अचो। फाथल गाॾियुनि में घणो माण्हू उहे हुआ जेके 48 कलाकनि में मरी पहुता हुआ। हिन वाक़िए मां सिखी अॻिते मैनेजमेंट बहितर करण जी ज़रूरत आहे। फवाद चौधरी जो चवणो हो त हिन वक़्तु मुल्क में फुरजी वियासीं, मरी वियासीं ऐं बर्बाद थी वियासीं जहिड़ी सूरतहाल नाहे। सियाहत वधाइण ख़राब ॻाल्हि नाहे, पर हिन वाक़िए खां सिखण जी ज़रूरत आहे। वाज़ेरत मरी में शदीद बर्फबारी ऐं सियाहनि जे रश सबब सूरतहाल तमामु घणी ख़राब थी वई ऐं 22 माण्हू गाॾियुनि अंदरि ई फौत थियण करे सियाहती हंध खे आफ़त सटियल करार ॾिनो वियो आहे। याद रहे त 5 जनवरी ते हिकु ट्वीट में फवाद चौधरी चयो त मरी में 1 लख खां वधीक गाॾियूं दाख़िल थी चुकियूं आहिनि। मुल्की सियाहत में वाध आम माण्हू जी ख़ुशहाली ऐं आमदनी में वाध खे ज़ाहिर करे थी।
बेपासे पंजाब हुकूमत मरी के आफत सटियल करार ॾींदे एमरजेंसी लागू करे छॾी। वॾे वज़ीर उस्मान बोज़दार पारां मरी साने जी जांच लाइ कमेटी क़ाइमु कई वई आहे। पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बोज़दार मरी जी सूरतहाल इंतिहाई ख़राब थियण बैदि सरकारी रेस्ट हाउसिस में सरकारी ऑफिसनि खे सियाहनि जे लाइ खोलण जो हुकुम जारी करे छॾियो। वॾे वज़ीर इंतज़ामिया खे हिदायत जारी कंदे चयो त पैदा थियल सूरतहाल में सियाहनि खे हर मुमकिन रिलीफ फराहम कयो वञे। उस्मान बोज़दार मरी में बर्फ़ अंदर फाथल माण्हुनि खे हिफ़ाज़त सां कढण जे लाइ रेस्क्यू ऑपरेशन खे तेज़ करण जो हुकुम ॾींदे चयो त सियाहनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करण जे लाइ समूरा वसीला इस्तेमाल कया वञनि। सियाहनि खे ज़रूरी इमदादी शयूं बि फराहम कयूं वञनि। पंजाब जे वॾे वज़ीर रावलपिंडी ऐं ॿियनि शहरनि मां वाधू मशीनरी ऐं अमलो मरी उमाननि जी हिदायत कई। ॿिए पासे मरी साने खां पोइ वॾे वज़ीर उस्मान बोज़दार हंगामी इजलास तलब कयो, जंहिं में IG पंजाब, चीफ सेक्रेटरी ऐं रेस्क्यू इदारनि जे आला इख्तियारियुनि शिरकत कई। ज़रियनि जो चवणु आहे त वॾे वज़ीर मरी वाक़े जी जांच लाइ 3 रुकनी कमेटी जोड़ण जो हुकुम ॾिनो आहे, जेका 72 कलाकनि में साने जे हवाले सां रिपोर्ट पेश कंदी। ज़रियनि मूजिबि कमेटी में पुलिस ऐं इंतज़ामिया जा ऑफिसर शामिल हूंदा, जिन जे नालनि जो ऐलान जल्द कयो वेंदो। ज़रियनि ॿुधायो त कमेटी उन बाबति जांच कंदी त मरी में जेका शदीद बर्फ़बारी हुई उन हवाले सां इंतज़ाम कया विया या न। जेकॾहिं कया विया त वाक़ियो छो पेश आयो, हयातियूं छो ज़ाया थियूं। जेकॾहिं रिलीफ ऑपरेशन वक़्त ते शुरू कयो वियो त उन में कहिड़े हद ताईं इंतज़ामी ग़फ़लत हुई। वाज़ेहत मरी में सियाहनि जे रश ऐं तमामु घणी बर्फ़बारी जे करे हज़ारे गाॾियूं बर्फ़ में फासी पयूं आहिनि, जंहिं जे नतीजे में 22 माण्हू फोत थी चुका आहिनि। ॿिए पासे पाक फ़ौज जे जवाननि मरी में फाथल माण्हुनि खे कढण लाइ रेस्क्यू ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। ISPR पारां जारी कयल बयान मूजिबि पाक फ़ौज ऐं FWO जा इंजीनियर रस्ता खोलण में रुधल आहिनि। ISPR जो चवणु आहे त मुतासिरनि खे मुख़्तलिफ़ महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल कयो पियो वञे। ISPR जे बयान में चयो वियो आहे त समूरनि माण्हुनि खे ख़ुराक जी फराहमी यकीनी बणाई पई वञे। ISPR जो चवणु आहे त मरी में फाथल माण्हुनि लाइ पाक फ़ौज पारां 5 रिलीफ कैंपूं पिणु क़ाइमु कयूं वयूं आहिनि। खबर शामिल कंदासीं त पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मरी साहने ते अफ़सोस जो इज़हार कंदे चयो आहे त सियाहनि खे संगीन सूरतहाल खां आगाह कयो वञे हा त सानियो न थिए हा। मरी में सीउ सबबि सियाहनि जे फौत थियण ते अफ़सोस जो इज़हार ऐं वारसनि सां ताज़ियत कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त उन साने ते सॼो मुल्क सोगवार आहे। हुन चयो त इंतज़ामिया सियाहनि जी मदद लाइ बिना देर हंगामी कदम खणे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त बहितर हुजे हा त मरी में सियाहनि खे संगीन सूरतहाल का आगाह कयो वञे हा जी अहिड़ा वाक़िया पेश न अची सघनि। अपोजिशन लीडर शहबाज शरीफ मरी में सीए सबब इंसानी जानिब जी ज़बान खे इंतज़ामिया जी मुजरिमानी ग़फ़लत करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त 1000 गाॾियुनि जे इंतज़ाम जी सलाहियत न रखंदड़ हुकूमत खे इक़्तिदार में रहण जो को बि हक़ न आहे। शहबाज शरीफ मरी साने ते अफ़सोस जो इज़हार कंदे हुकूमत खे छिती तनक़ीद जो निशानो बणायो। शहबाज शरीफ पंहिंजे बयान में चयो त ट्रैफ़िक में फाथल शहरियुनि जो मौत इंतज़ामी नाअहली ऐं मुजरिमानी ग़फ़लत सबब थियो आहे। हीअ हुकूमत जी इंतज़ामी सलाहियत जो हाल आहे त ट्रैफ़िक इंतज़ाम करण जी क़ाबिल नाहे। हुन सवाल कयो त जॾहिं शहरी फाथल आहिनि त उन्हनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल करण जी कोशिश छो न कई वई। मुख़ालिफ़ धुर जे अॻवान चयो त हुकूमत 1000 गाॾियुनि जे इंतज़ाम जी बि सलाहियत नथी रखे त उन खे इक़्तिदार में रहण जो कहिड़ो हक़ आहे। जेकॾहिं सियाहनि जो एॾो वॾो अंग मरी वञी रहियो हो त हुकूमत खे छो ख़बर न पई। इंतज़ामिया किथे सुतल हुई, अॻुवाट इंतज़ाम छो न कया विया। हुन चयो त हुकूमत रश में फाथल शहरियुनि खे नथी कढे सघे त महांगाई जे दुबड़ में फाथल अवाम खे कीअं कढंदी। हुकूमत 1000 गाॾियुनि जो मसइलो हल नथी करे सघे त मुल्क जे वॾनि मसइलनि खे कीअं मोड़ींदी। शहबाज शरीफ चयो त इमरान न्याज़ी में त इख़्लाक़ी जुरत बि नाहे। घटि में घटि उन संगीन मुजरिमानी ग़फ़लत जे ज़िम्मेवार वज़ीरनि ऐं मातहत इदारनि खे ई सज़ा ॾिनी वञे। उन नाहक खून ते कंहिंखे त ज़िम्मेवार करार ॾिनो वञे। मुख़ालिफ़ धुर जे अॻवान चयो त सियाहत में वाद जी हुकूमती प्रोपेगेंडा संग दिली जी इंतिहा आहे। ओलह जा मिसाल ॾींदड़ ओभर जे रिवायतनि जी लॼ बि न रखी सघिया।
पासे नून लीग जी नायब सदर मरियम नवाज मरी साहने ते तहरीक इंसाफ जी हुकूमत वजीर आजम इमरान खान के सख्त तनकीद जो निशानो बनायो आहे। ट्विटर ते जारी कल बयान में मरियम नवाज चयो त मरी में बेयारो मददगार बर्फ में फाथल कुटुंबन जी फौत थियण वारे तकलीफ़ ॾींदड़ वाक़े में दिल लोॾे छॾियो आहे। हुन चयो त हुकूमत ते तनकीद करण जो को फ़ाइदो नाहे छो त हीअ मौल ज़मीर वारी हुकूमत घणो अॻु मरी चुकी आहे। अल्लाह ताला फौतुन उन्हनि जे वारसनि ऐं पाकिस्तान ते पंहिंजो ख़ासि रहम फरमाए। मरियम नवाज चयो त हुकूमत जो कम रुगो सियाहन जी गणप करण नाहे पर उन्हनि जे लाइ अॻुवाट इंतज़ाम ऐं हिफ़ाज़ती कदम खणण पिणु हूंदो आहे। शहबाज शरीफ चए बूटन ऐं ख़िदमत बाबति मज़ाक कंदड़ पंहिंजे महल में वही किरंदड़ हुकूमत के बचाइण जी कोशिश में रुधल आहे। हीअ फोतगियूं बर्फबारी सां न पर हुकूमत जी गफ़लत सबब थियूं आहिनि। मरियम नवाज वज़ीर आज़म इमरान खान के ट्रेग कंदे पुछो त तव्हांखे थोरो बि एहसास आहे अवाम जो या दिल रहम खां बिल्कुलु ख़ाली आहे? तव्हांखे अल्लाह जो ख़ौफ़ नाहे? नाज़रीन, इतलात खाते वारे सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त मरी में फौत थियलनि जो केस वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं पंजाब हुकूमत ख़िलाफ़ दाख़िल थियणु घुरिजे छाकाणि त उते हज़ारे माण्हुनि लाइ के बि हिफ़ाज़ती इंतज़ाम न कया विया हुआ। साबित थी वियो त इमरान खान चोर आहे जंहिं चंदे जा पैसा पार्टी ते ख़र्च कया, उन करे उसूली तौर ते उनखे इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे। वधीक तफ़सील शब्बीर लाशारी जी रिपोर्ट में। इतलात खाते जे सूबाई वज़ीर सईद गनी कराची प्रेस क्लब में मीट दी प्रेस कॉन्फ्रेंस के खिताब कंदे चयो त मरी में फौत थियलनि जो केस वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं पंजाब हुकूमत ख़िलाफ़ दाख़िल थियणु घुरिजे छाकाणि त उते हज़ारे माण्हुनि जे लाइ के बि हिफ़ाज़ती इंतज़ाम न कया विया हुआ। मैं ये समझता हूँ कि जो ये अफसोसनाक वाक़या हुआ है उसकी जिम्मेदारी पंजाब हुकूमत पर आती है, वहाँ की एडमिनिस्ट्रेशन पर आती है। ये वफाकी हुकूमत की बेइज्जती के अलावा कुछ नहीं है और मैं ये समझता हूँ कि उन वफाकी वज़रा के खिलाफ और वहाँ की इंतजामिया के खिलाफ इस पर जो है वो एफआईआर होनी चाहिए और उनके खिलाफ कार्रवाई होनी चाहिए। सईद गनी चयो साबित थी वियो त इमरान खान चोर आहे जे चंदे जा पैसा पार्टी ते ख़र्च कया, उन करे उसूली तौर ते उनखे इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे। संदसि चवणो हो त चंदे ॾियण में भारतीय इसराइली कंपनियूं भी शामिल आहिनि। चैरिटी का पैसा इनको दिया गया था, उस पैसे के अंदर उन्होंने घपला किया है, उस इल्जामात में इस वक्त उनके खिलाफ कार्रवाई हो रही है। तो वो चैरिटी का पैसा जो दुनिया के बड़े बड़े लोगों ने उनको दिया, उस पैसे को उन्होंने पीटीआई के इलेक्शन के लिए इस्तेमाल किया। बहुत बड़ा जुर्म है। सूबाई वज़ीर चयो 27 फरवरी ते कराची मां बिलावल भुट्टो ज़रदारी हज़ारे माण्हुनि सां रवानो थींदो, इस्लामाबाद में लखे माण्हुनि जो मार्च पहुचंदो। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब एक बहुत बड़े मार्च की सूरत में यहाँ से रवाना होंगे और कराची के लोग बहुत बड़ी तादाद में, हजारों की तादाद में उनके साथ यहाँ से जाएंगे और इस्लामाबाद तक जाएंगे। एक सवाल के जवाब में सईद गनी चयो त पीटीआई मेंबरनि जी व्हाट्सएप ग्रुप में कयल ॻाल्हि ॿोल मां इजलास दौरान वॾे वज़ीर ऐं स्पीकर ते हमले जी रिथाबंदी जो इंकशाफ थियो आहे। हिन सूबे जी बदनसीबी आहे जो अहिड़ा माण्हू ऐवाननि में थापिया विया आहिनि। यहाँ पर जो हमारी एक नालायक नायल ऑपोजिशन है, उनका एक कोई व्हाट्सएप ग्रुप है जिसमें इनके तमाम एमपीएज हैं और उन्होंने जो आपस में गुफ्तगू की है, जो मनसूबाबंदी की है, वो ये थी कि जो असेंबली का सेशन ये बुलाने जा रहे हैं या बुलाएंगे, उसमें इन्होंने वज़ीर आला सिंध के ऊपर हमला करना है। उस सेशन में इन्होंने स्पीकर से असेंबली के ऊपर हमला करना है और उनको उनकी नशिस्त से उठाकर ज़मीन पर फेंकना है और उसमें मुख्तलिफ अपने मेम्बरान को तैयार रहने का हुक्म दिया है और फिर उसमें मुख्तलिफ उनके अरकान ने इस ख्वाहिश का इज़हार किया है कि हम भी इस मारने वाले अमल का हिस्सा बनना चाहते हैं। मैं ये समझता हूँ कि इस मुल्क की, इस सूबे की हम सब की बदनसीबी है कि इस किस्म के लोग असेंबलियों में मुसलत कर दिए गए। सईद गनी चयो त एहतजाज करण जमायत इस्लामी जो जमहूरी हक़ आहे पर उनखे लिसानी सियासत ऐं नफ़रत जी सियासत जी इजाज़त न ॾींदासीं। हर सियासी जमात हमारी नीयतों पर शुबूह व शुबहात उठा सकती है, ये उनका हक है, लेकिन इस तरमीम को बुनियाद बनाकर कराची में एक मरतबा फिर लिसानियत की सियासत को हवा देना, ये जो है वो किसी भी तौर पर मैं समझता हूँ कि एक बेहतर अमल नहीं है, इसकी इजाज़त किसी को भी मिलनी चाहिए। कैमरामैन फैसल सां गॾु शब्बीर लाशारी, धरती टीवी न्यूज़, कराची।
खबरों के सिलसिलों और तेराची खबर शामिल करासी सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस जस्टिस गुलजार अहमद चवाहे त थरपार का तारीखी ऐं तफरी इलाइक़ो आहे जिते केतिराई तारीखी मार्ग आहिनि उन्हनि जो तहफ़ुज़ कयो वञे ऐं सियाहनि लाइ सहूलियतूं पैदा कयूं वञनि। थर जे अवाम खे आइनी हक़नि खां महरूम रखण मुल्क जी ख़िदमत नाहे, थरियुनि खे बुनियादी सहूलियतूं मिलण घुरिजनि। थरपारकर बार काउंसिल पहुचण ते सदर वसंत थरी चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान गुलजार अहमद जी आजिया कई। बार जे सदर वसंत थरी चीफ जस्टिस के थर में बुनियादी सहूलियतनि जी खोट बाबति तफ़सीली आगाही ॾिनी। उन मौके ते चीफ जस्टिस गुलजार अहमद डिजिटल लाइब्रेरी जो पिण इफ्तिताह कयो। सेशन कोर्ट में वकीलनि जी आजिया खे ख़िताब कंदे चीफ जस्टिस चयो त तालीम, सिहत ऐं रोज़गार माण्हुनि जो बुनियादी हक़ आहे। थर जे अवाम खे हक़ न मिलण आइन जी भंडकड़ी आहे। हुन चयो त थरपारकर तारीख़ी ऐं तफ़री इलाइक़ो आहे जिते केतिराई तारीख़ी मार्ग आहिनि, उन्हनि जो तहफ़ुज़ कयो वञे ऐं सियाहनि लाइ सहूलियतूं पैदा कयूं वञनि। जस्टिस गुलजार अहमद चयो त थर ख़ूबसूरत इलाइक़ो आहे। हितां जे माण्हुनि जी ख़ुशहाली जो दारोमदार ज़िलई इंतिज़ामिया जी कारकर्दगी ते आहे। हुन चयो त थर सियाहती मालवंदन लेबर तोड़े हथ जे हुनर जी इंडस्ट्री आहे जंहिंखे हथी ॾियण लाइ तमामु घणा मौक़ा मौजूद आहिनि। जस्टिस गुलजार अहमद चयो त थर जे अवाम खे बुनियादी सहूलियतनि जी फराहमी लाइ इंसाफ़ ज़रूर मिलंदो। अदलिया अवाम जे बुनियादी मसइलनि जे हल लाइ पंहिंजो किरदार अदा कंदी रहंदी। संदसि चवणो त थर में तालीम ऐं सिहत जी सूरतहाल खे वधीक बहितर बणाइण जी ज़रूरत आहे। चीफ जस्टिस डीसी थरपारकर मोहम्मद नवाज़ सोहो जी कारकर्दगी जी वाखाण कई ऐं खेसि बहितर कारकर्दगी ज़रिए अवामी मसइला हल करण जी हिदायत पिण कई। इस्लाम कोर्ट में थर कोल ब्लॉक 2 जो दौरो करे एंग्रो कोल माइनिंग कंपनी जे कोयले जी खोटाई वारे मनसूबे ऐं पावर प्लांटनि जो पिण मुआयनो कयो। चीफ जस्टिस गुलजार अहमद के एंग्रो कंपनी जे ऑफिसरनि ज़िया हैदर ऐं नसीर मेमण पारां तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई। चीफ जस्टिस गुलजार अहमद इस्लाम कोर्ट में ठहंदड़ हिकु ख़ैराती इदारे जो दौरो पिण कयो। खबर शामिल कंदासीं पीरगोठ खां त पीरगोठ वेझो खड़ोस बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़े जे नतीजे में 4 ॼणा मारिजी विया। किंगरी जे कचे वारे इलाइक़े में खड़ोस बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। ॿिन्ही धुरियुनि तरफ़ां गरनि हथियारनि सां फायरिंग कई वई। झेड़े जे नतीजे में नज़र मोहम्मद, राजा, सैफुल्ला ऐं अली शेर खड़ोस मारिजी विया। इत्तला बावजूद पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती। धुरियूं मोर्चा बंदि बणियल आहिनि जिन वटि फायरिंग जो सिलसिलो हिन वक़्तु वक़्फ़े सां जारी आहे। ॿिन्ही धुरियुनि में फायरिंग सबबि इलाइक़े में ॾोहका पकड़ियल आहे। सीता रोड में मुबैना आपघात कंदड़ नारी अस्मत तौर जो मर्द मिट्टी मां हवाले कयो वियो। पीएमसी नवाब शाह जे आख़िरी साल जी शागिर्दानी अस्मत जमील बंदूक जो फायर करे आपघात कयो। वाक़े बैदि संदसि मर्द इस्पताल नियो वियो जितां ज़रूरी कार्रवाई बैदि मर्द वारसनि हवाले कयो वियो। नारी अस्मत जो मर्द कब्रिस्तान दरगाह रहमानी में मिट्टी मां हवाले कयो वियो। डॉक्टर अस्मत इम्तिहान ॾियण बैदि काल ई भाउ नादिर सां गॾु घर पहुती हुई। डॉक्टर अस्मत जे वालिद गुज़िरियल राति सीता थाणे ते जवाबदार शमन सोलंकी ऐं संदसि पुटु फैज़ सोलंकी ख़िलाफ़ केस दाख़िल करायो हो। पोस्टमार्टम कंदड़ डॉक्टरानी रोज़ीना समूह मूजिब नारी जो मौत गोली लॻण सबबि थियो। संदसि जिस्म ते के बि तशद्दुद जा निशान नाहिनि। एसएसपी दारू नारी जे मुबैना आपघात जे वाक़े जी जांच लाइ बेनज़ीर जमाली जी अॻवानी में स्पेशल टीम जोड़े छॾी आहे। रहीमाबाद में रांदि खेॾंदड़ ॿारनि मथां दीवार किरी पई जंहिं जे नतीजे में 6 ॿार अजल जो शिकार थी विया। सादकाबाद वेझो ॻोठ कलवाड़ रहीमाबाद में भिति किरण सबबि 8 खां वधीक ॿार भिति हेठां दॿिजी विया। इलाइक़े वासियुनि पहुची 6 ॿारनि जा लाश ऐं 2 ॿारनि खे ज़ख़्मी हालत में कढी इस्पताल मुंतक़िल कयो। फोती थी वियल ॿारनि में सकीना, शकीला, तस्लीमा, बशीरा, आमना ऐं मोहम्मद इक़बाल शामिल आहिनि जॾहिं त ज़ख़्मियुनि में इसरा ऐं अफशा शामिल आहिनि। इस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बैदि मर्द घर पहुचण ते कोहराम मची वियो। 6 ॿारनि जे फौत थियण ते इलाइक़े में पिण सोग वारो माहौल छायल रहियो।
सिंध जे मशहूर सिंधी वाई जो पायो विझनर हज़रत म्योशा इनायत रिज़वी जे ॿिए अदबी कॉन्फ्रेंस तकरीबू शाहपुर रिज़वी में थी। सूबाई वज़ीर तालीम और सकावत सैयद सरदार शाह गादी नशीन सैयद अली नवाज शाह रिज़वी, सूबाई वज़ीर सैयद ज़िया अब्बास शाह रिज़वी पारां दरगाह ते चादर चाढ़े इफ्तिताह कयो। अदबी कॉन्फ्रेंस में डॉक्टर नवाज अली शोक, मदद अली सिंधी, ताज जोयो, नसीर मिर्जा, डॉक्टर तहमीना मुफ्ती, डॉक्टर अदल सुमरो, डॉक्टर मोहम्मद मांझी, डॉक्टर फयाज लतीफ, डॉक्टर एहसान दानिश समेत ॿिया अदीब ऐं दानिशवर पिण मौजूद हुआ। महफ़िल मौसीक़ी जो एहतमाम पिण कयो वियो, जंहिंमें नाले वारो रागी रफ़ीक फ़कीर अलादीनो जोड़े जो फ़न जो मुज़ाहिरो कंदा। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह चयो त शाह इनायत रिज़वी सिंधी शाइरी, सिंधी ॿोली ऐं सिंधी क़ौम जो मोहसिन हो। बदकिस्मती सां शाह इनायत रिज़वी ते जेतिरो कमु थियणो हो उहो नाहे थी सघियो। नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हिते वठूं था मुख़्तसर ब्रेक।